मैदान में ख़त्म कोन थियो आ। अञा असली मामिलो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सब्र जो इम्तिहान त करबला जे मैदान खां शुरू थियो आ। रुगी मैदान करबला में दुनियादारन इहो ॾिठो त उहो हुसैन सुहिणो आ, जेके 3 ॾींहंनि जे उञ जी परवाह न हुई। उहो दादलो हुसैन आ, जंहिंखे पंहिंजे बचड़नि जे हिकिड़े हिकिड़े बचड़े खे सिंगारे मोकिले, वरी उन जो लाशड़ो कुल्हे ते खणी खीमन में रखण जी परवाह न हुई। अगर परवाह हुई त इहा हुई, हर दफ़े अर्श ॾे पियो निहारे त शल मुझो खुदा राजी थे, मुझो महबूब मुस्तफ़ा राजी थे। छो त मुझा दोस्त अज़ीज़ होड़ा हसन ऐं हुसैन खे राजी करण जे लाइ मुझे खुदा चायो त हसन भी राजी थे, हुसैन भी राजी थे। मुझे मुस्तफ़ा चायो त हसन भी राजी थे, हुसैन भी राजी थे। अज मुझो दिलबर हुसैन उहो मुझे करीम रब जा ॾिनल एहसान अल्लाह जे दरबार में शुक्राने तौर मल्हाए रहियो आ। ओ मुझा करीम रब, तू पियो चाही त हसन ऐं हुसैन राजी थियनि। अज तुझो हुसैन तो चाहे त मौला तू राजी थी, तुझो महबूब राजी थे। हिकु हिकु बच्चो राह खुदा में ॾींदो ऐं आशिकन जे ज़ुबान मुताबिक़ ईअं चवंदो पियो वञे, जिस हाल में तू राजी वो हाल गवारा है, जिस हाल में तू राजी वो हाल गवारा है। इतना तो बस कह दो ये हुसैन हमारा है, इतना तो बस कह दो ये हुसैन हमारा है। ओ मुझा मुसलमान भा, खुदा जे ज़ात के पंहिंजे आडो गवाह बनाए हिकड़े मिनट जे ला जरा गौर कर। इमामे अली मकाम, इमामे अली मकाम सब कुछ अल्लाह जे राह में कुर्बान करे, आखिर में पंहिंजी जान भी अल्लाह जे राह में अजीजा ने मन कुर्बान करे। दुनिया ताईं न रुगी पैगाम पहुंचायो, दुनिया के करे ॾेखारियो त जंहिं हुसैन जो पींघो लोडण जे लाइ जिब्राइल ईंदो हुयो, अॼु उन हुसैन पंहिंजो पूरो खानदान अल्लाह जे रज़ा जे लाइ कीअं कुर्बान करे ॾेखारियो आहे। अज़ीज़ा ने मन, ओ मुसलमान भा, जेॾी महिल सिरे हुसैन मुबारक अञा नेज़े ते कोन रखियो वियो आहे, तूं तारीख़ करबला के ईमानदारीअ सां त कॾहिं पढ़ी ॾिस, तारीख़ तिबरानी पढ़ी ॾिस। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेके बि तारीख़ जा किताब हल, तमाम तारीख़ जे किताबनि के पढ़ी ॾिस त अमर बिन सअद नालो याद कजां, पलीत जो छा नालो अथसि, अमरो बिन सअद। उन अमर बिन सअद ज़ालिम पलीतन जी बेहयाई जी इंतहा त निहार, जेको कुछ करणो हुयुन करे छॾियो, शहीदन शहादत नोश करे छड़ी। हसनैन करीमैन मुझे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात अल्लाह जे राह में शहादत हासिल करे छड़ी। होड़ा खीमन में पंहिंजे मासूम बचड़न जा बिशमूल अली असगर तमाम बचड़न जा लाश पया हल। उन अमर बिन सअद बेहया व शख्स खुशिया में शादमियाना वजराए यजीदी फौज जो किरदार निहार ऐलान कयूं त हे घोड़ा हिन लाशन जे मथां डुकायो। दुश्मन भी इए न कंदो आ जे मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न सां कलमे वारन मुसलमानन कयो आ।
इए दुश्मन भी कंहिंसां न कंदो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक हयात तय्यब जे अंदर जेतिरा बि जंग जा मैदान थिया सहाबा के तरबियत फरमायो त कंहिंजे बि मरण खां बाद में बेशक हू जहन्नमी आहे, जहन्नम रसीद थी चुको आहे, लेकिन मरण खां बाद में उन जे लाश सां कंहिं बि क़िस्म जी हरकत नाहे करणी। मुझे करीम मुस्तफ़ा पंहिंजे सहाबा जी तरबियत फरमाई। दुनिया जी तारीख़ हदीस जा तमाम किताब मौजूद हन। मुझे महबूब मुस्तफ़ा दुश्मनन जे लाशन जी भी इज्जत फरमाइंदा हुया। सहाबा के फरमायो त कंहिं दुश्मन जे लाश के भी दुश्मनी तेस ताईं हुई जेस ताईं हुन जे सिरीअ में साह हुयो। हाणे जहन्नम वासिल थी चुको आ। हाणे इन जे जिस्म के तकलीफ़ न ॾिनी वञे। कायनात के पैगाम पे ॾिनो त मां मुस्तफ़ा जे छो त हुज़ूर के ख़बर आ त कलमे वारा मुंहिंजे बचड़न जे साम्हूं थींदा। पैगाम ॾेई रहियो आ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा त ओ कलमे वारो मता भुलजी पो, मता मुझे बचड़न जे लाशन जी बेहुरमती कयो, मता मुझे बचड़न जे उन जिस्म सां नाइंसाफ़ी कयो। ही उन बच्चा उन जवान जा हूंदा जेको जवान अज तहां के बुधाए रहियो आ त दुश्मनन जे मरण खां पोइ बि उन जे लाशन सां कुछ नाहे करणो। लेकिन मुझा दोस्त मुझे बेनियाज रब के जन के कलमे पढ़ण जे बावजूद जहन्नम रसीद करणो हो, उन्हनि के अल्लाह अंधो बोड़ो गूंगो करे छॾियो। उन्हनि के एतिरो हया न रहियो। मुसलमान थोरी तारीख़ अञा अॻिते थी वधे, तूं तारीख़ के थोड़ो वधीक पढ़ी ॾिस त तोखे ख़बर पवंदी त वाकई यज़ीदी हन। खुदा जो कसम अॼु बि दुनिया ते लखे यजीदी मौजूद थे। अज भी दुनिया ते लखे यजीदी मौजूद हन के यजीद सां प्यार कन था, यजीद के हक जो इमाम समझन था। पर मुझा दोस्त उन्हनि जो कूड़, उन्हनि जी मुनाफिकत, मुझा दोस्त अजीज उन्हनि जी नाकामी मुझे खुदा कायनात के बुधाए छड़ी आ। हिकड़े मिंट जे ला सोच, अज भी जे कने कहे चौक ते भी चो त जेके हुसैनी हन, जेके हुसैन सां प्यार था कन, उहे नारो हणन त नंढा वडा हजारे लखन जे तादाद में दिलबर हुसैन जो गुलामी जो नारो हणी करे जान कुर्बान करण जे ला तैयार थींदा। छो त इमाम हुसैन सुणो हक जो इमाम आ। लेकिन यजीदी अज भी तुझे भिरिया रोड में भी खोड़ हन, मुझे पडीदन में भी खोड़ हन, कायनात जे जर्रे जर्रे में मौजूद हन। मोहम्मद हनीफ खिलण जी गाल नाहे, अफसोस ऐं दुख जो मकाम आ। अंदर सड़े खां गाल थी जे त कुंट पासे में वेही करे यजीद के हक ते समझन था। पर खुदा जो कसम खणी दावा थो कयां त कहे चौक ते बीही करे को हिकड़ो ऐलान करे त यजीद हक जो इमाम आ ऐं असां यजीद जा पोइ लॻूं वॾा त छा पर मासूम ॿार भी हुन के पादर हणी मारे छॾींदा। सच्चाया न जवाब दे मुसलमानो। छो त यजीदन ओहो कुछ कयो आ जेको पंहिंजा त छा पर परावा भी कोन कंदा न। थोरो तारीख़ के वधाए त सही अॻिते। जॾहिं बेअदबन बेदीनन मुझे रब जो क़ुरान करीम में वाज़े ऐलान कयो त मां अल्लाह इन्नल्लाह मअस साबिरीन सब्र करण वारन सां गॾु हां। हालांकि कुरान करीम में अल्लाह जे ज़ात हुक्म ॾिनो त ईमान वारो या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो इस्तईनू बिस्सब्र वस्सलात। अल्लाह फरमायो त मदद वठो निमाज खां ऐं सब्र खां। मगर जॾहिं रब जे रज़ा ऐं गॾु थियण जी महल आहे त मुझे अल्लाह फरमायो मदद सब्र खां भी वठो, मदद निमाज खां भी वठो। पर मां अल्लाह के गॾु निमाज़िन सां न सब्र करण वारन सां लहंदो। निमाज़िन सां न मुराद छाहे, इन जो मतलब मुसलमान इहो नाहे त पो निमाज छा जे ला पढ़ो। निमाज उहा अज़ीम मुंहिंजा दोस्त इबादत आ, उहा रब जी प्यारी वणंदड़ इबादत आ जेका खुदा तोहफ़े में पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे ॾिनी आ। निमाज अज़ीमा
निमाज खुदा जो पसंदीदा अमला अञा जे करें तो के इए चवा त निमाज फर्ज कदे थी मेराज जे रात थी या अग में थी जवाब दे थोड़ो जवाब त दे वो महबूब मुस्तफ़ा अरशे मुअल्ला ते अल्लाह सा मुलाकी थी मोटिया निमाज मिले पर महबूब त वींदे वींदे बैतुल मुक़द्दस में इमाम थी निमाज पढ़ाई या कान पढ़ाई मुझे महबूब मुस्तफ़ा जी सुञाण पतो खां घणी अज़ीज़ा ने मल ओ मुसलमान भा गौर कर निमाज अल्लाह जी वणदड़ इबादता मुझे महबूब मुस्तफ़ा जी वणदड़ इबादता लेकिन इन में राज इहो निमाज त भलिया मगर हर निमाजी भलो कोन्हे निमाज भलिया निमाज अल्लाह जे सबनी इबादतुन में वणदड़ इबादता खुदा के मगर हर निमाजी भलो कोन्हे को अब्दुर्रहमान बिन मुलजिम निमाज में निमाज भलिया पर ओह भाड़ियो भलो कोन्हे यजीद भी निमाज में निमाज भलिया पर यजीद भलो कोन्हे शिमरो भी निमाज में निमाज भलिया पर शिमरो भलो कोन्हे इब्ने जियाद भी निमाज में इब्ने जियाद भी निमाज में निमाज भलिया ओ बदमाश भलो कोन्हे निमाज भलिया पर मुझा दोस्त इहो ही सबब आ जो हर निमाजी साबिर नाहे मगर हर साबिर के रब निमाज जो पाबंद जरूर बनाए छड़ियो मुझे अल्लाह जे जात नंबर 2 निमाज ज़ाहिरी इबादत दुनिया के देखारण वारी अंदर में इबलीस लगो पिया सजदन जी ठक ठक लगी पई खोड़ एड़ा निमाजी तोखे मिलंदा जेके दुनिया के देखारण जिला लंबियूं लंबियूं निमाजूं ऐं पांजे मोसा फर्ज पूरो पढ़ण ला तैयार कोनन के चो त निमाज दुनिया के देखारण वारी इबादत लेकिन उन जे मुकाबले में सब्र ओहा इबादत जेका कंहिंखे बि ख़बर कान पवंदी एक बाने के खबर होंदी बि खुदा के खबर होंदी मुझे अल्लाह जे जात के ओहा शय सब का वधिक वणंदी जेका बाने ऐं खुदा जे दरमियान में होंदी टे के पतो न होंदो इन करे मुझे करीम रब फरमायो मां गड सब्र करण वारन सा चो त हर साबिर जेको होंदो ओहो पक्को निमाजी जरूर होंदो अज़ीज़ा ने मन इल्मी गाड़ियों तक खोड़ एड़ियों हन जेके तवा बुधियों भी न होंदियों दिल चवे थी बुधाया पर माहौल बहराड़ीअ जो ख़बर ना है ओए समझ में अचन अलाए न अचन इने करे उन गालन का मां थोड़ो पोइते तो हटा मां करबला का अगते तो वधा छा ख्याल सभई इत्तेफाक राय सा बुधायो करबला जो किसो अगते खणा करबला को अगते वधा दिमश्क दे वधा कूफे दे वधा अगते वधा या पोइते मोटी इल्मी ता के गालियों बुधाया पर मुझे ख्याल में इल्मी गालियों पयूं थींदियूं अजोके ॾींहं ते करबला जे मौज़ू के अगते था वधायूं त करबला खां पोइ छा थियो करबला खां पोइ छा थियो मुझा दोस्त अजीज फ़क़त करबला जे मैदान ताईं त ज़िक्र कोन्हे कोन मुझा दोस्त अजीज मां पहिरीं ॿुधायो त जीअं यज़ीदन जे लश्कर में नगारा वगा शाद माना फतेह जा लगा अज़ीज़ा ने मन गौर कर अमर बिन साद घोड़न के हुक्म दिनो त मुझा दोस्त अजीज छो त इमाम अली मकाम जो सिर मुबारक अलग कयो वयो हुयो गुलामन जा सिर मुबारक अलग कया वया केतरन बचड़न जा अलग कया वया लेकिन खालिसतन इमाम अली मकाम जो जिस्म मुबारक कुर्बो बला जे मैदान में हिकड़े मिनट जे ला सोने लतीफ का पुछ त मंजर चाहे चे तो कुकरा करबला जा कुकरा करबला जा मादर थे मेड़िया गलन तारत फुड़ा मुझे अलिय थे उगियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे अजीज़ा ने मल
अल्लाह जे कामिल वलियन इन सजे मंज़र के अजीब अंदाज में पेश कयो आ। अजीज दोस्तो, जेडी मल घोड़ा मुझे महबूब जे बचड़न जे उन नाज़ुक जिस्म ते डोड़ाया वया जन के जिब्राइल लोॾींदो हुयो। केर लोॾींदो हुयो? ॿुधाए त ख़ुदा ॾिसे पियो या न जवाब ॾे। अल्लाह का गुझाई हुई या कान ही जवाब दे। ओ मुसलमान, हिकड़ो थोड़ो इल्मी नुक्तो बयान कंदो वञा। कुछ मानू चई छॾींदा हन त जे एतरा खुदा जा दादुला हुया छो त उन्हनि खे शक असां खे पक्का त रब जा दादुला आहिनि ऐं हुया। जन के शक उहे शक जे बुनियाद ते पंहिंजे अंदरे वारे बेज़मीरीअ जो आवाज़ कढी करे चवंदा हन, अगर एतरा दादुला हुया त एतरा बेदर्दीअ सां छो शहीद कया वया? खुदा उन्हनि ते रहम छो न कयो? क़ुरान करीम जी हिकड़ी आयत पढ़ा तोखे ॿुधाईंदो हलां। मुझे रब जे ज़ात क़ुरान करीम में पंहिंजे अंबिया जे लाइ फरमायो आ, इन्ना लनंसुरु रुसुलना। मुझे रब जे ज़ात फरमायो असां पंहिंजे रसूलन जी पाण मदद कंदा आहियूं। अल्लाह छा फरमायो? असां पंहिंजे रसूलन जी पाण मदद कंदा आहियूं। अल्लाह क़ुरान में फरमायो असां पंहिंजे रसूलन जी पाण मदद कंदा आहियूं। उन ई क़ुरान करीम में मुझे अल्लाह ईअं भी फरमायो वक़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़। अल्लाह फरमायो केतिराई मां अल्लाह जा नबी नाहक क़त्ल कया वया। अल्लाह मदद करण वारो आ मगर उन जा राज भी पंहिंजा निराला हन। खुदा चाहे त कंहिं नबीअ खे को नाहक क़त्ल को न करे सघे पर खुदा जी रज़ा पंहिंजी आ, बेनियाज़ी आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं जिस्मन जे मथां लाशा ड्रोड़ाया वया, घोड़ा ड्रोड़ाया वया, हिकिड़े मिंट लाइ ॿुधाए त उन वक़्तु करबला जे ज़मीन जो मंज़र छा हूंदो? तोखे नथी ख़बर पवे? अच त तोखे लतीफ़ सरकार खां पुछी ॾियां। जंहिं दाह करे चयो त धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान। धरती धुबी, धरती उन महिल धुबे पई जंहिं वक़्त में मुझे महबूब मुस्तफ़ा जे उन हीरन जे मथां पलीतन जा घोड़ा पिया डुकन। धरती धुबी लर्ज़ी, मौला ही छा थी रहियो आहे? धरती दाहूं पई करे, ओ मुझा मौला तुझी बेनियाज़ी आ, ही छा थी रहियो आ? थरथिलिया आसमान, करह हुई कान हुयो नज़ारो नीह जो। होॾां आले रसूल ॾे निहार, उन्हनि खे इन कंहिं शइ जी परवाह कान हुई। उन्हनि जी निगाह हुई त राज़ी थिए त सुहिणो ख़ुदा ऐं महबूब मुस्तफ़ा राज़ी थी पवे। मुसलमान भा, इहो सभु कुझु करण खां बाद में यज़ीदी लश्कर वारनि इहो फाइनल कयो त अचो त हली खीमन जी तलाशी ॾियूं। हेॾा बादशाह जा बच्चा हन, सोन हूंदो, ज़ेवर हूंदा। मुंहिंजा मुसलमान भा गौर सां ॿुधजां, जेॾी महिल खीमन जी तलाशी ॾिनऊं, खीमन मां कुझु बि न मिलियो। आले रसूल जे खीमन खे बाहि ॾेई साड़ियो वियो। छा को कलमे वारो मुसलमान ये करे सके तो? पर करबला में कलमे वारन करे ॾेखारियो। मुसलमान सोच, कलमो तू चवंदो ही त हे भी मुसलमान हो भी मुसलमान, मुसलमान त सब हन। इब्ने ज़ियाद मुसलमान को न हो छा? शिमरो पलीत मुसलमान को न हो छा? यजीद मुसलमान को न हो छा? अमरो बिन साद मुसलमान को न हो छा? होया त उहे भी मुसलमान। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अजीज, करबला जो मैदान अल्लाह जे ज़मीन ते कायनात के ॿुधाए थो त कलमो पढ़ण वारा केतिरा ई हूंदा मगर ईमान खुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखे अता
अता फरमाए, अदब मुझे रब जी मर्ज़ी आ जंहिंखे अता फरमाए। कलमे पढ़ण वारा त हुया पर जंहिं कलमो पिया पढ़न उन पिरीअ खे बि कोन सुञातऊं, उन महबूब जे बचड़नि खे बि कोन सुञातऊं। उन्हनि खे इहो कलमो किथां कमु ॾींदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़। अञा इन्हनि जे ज़ुल्म जी इंतहा अॻिते त ॿुध, ख़ीमन खे बाहियूं ॾियण खां बाद में अहल बैत जा जेके पाकीज़ न्याणियूं हुयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभिनी खे चेक कंदा वया, सोन कोन मिलियो। मासूम न्याणिया मुंहिंजे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी उन जे कनड़नि